नाज़रीन, सिंध इशूज़ न्यूज़ बुलेटिन में ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं ज़िला मटियारी के ब्यूरो चीफ सागर सोलंकी जी। मटियारी लॻ पलीजाणी ॻोठ हाजी काबू खान बाटे में सरदार काबू खान बाटे तरफ़ां ईद मिलन पार्टी जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें ॻोठ लाल खान बाटे, ॻोठ बख्श बाटे जे ॻोठनि जे माण्हू रईस जलाल खान बाटे, रईस कमाल खान बाटे, रईस असलम खान बाटे, धणी बख्श सियाल, रईस किरड़ खान बाटे, रईस अनवर खान बाटे, वडेरो अब्दुल रज़ाक बाटे, सागर सोलंकी हाजी रियाज़ खान बाटे, सिंगार शाह ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं त बाटा बिरादरीअ जे ॿियनि गॾिजी हिकु अहम फ़ैसिलो कयो त रईस काबू खान बाटीअ खे इलेक्शन दौरान चेयरमैन जी सीट ते नामज़द कयो आहे। सभिनी ॻोठाणनि साथ ॾियण जी ख़ातिरी कराई। काबू खान बाटे सभिनी जो शुक्रियो अदा कयो ऐं चयो त हमेशह ॿियनि खे वोट ॾिना आहिनि। हाणे पंहिंजे हक़नि लाइ असां पंहिंजा क़दम मज़बूत करे चुका आहियूं ऐं पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि जो साथ दुख सुख में ॾींदासीं। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ TV।